अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ दींदो सरदार लाखो। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त KPK अंदर दहशतगर्दी में सियासी ऐं मुजर माण्हू गॾु जोड़ आहे। हाणे स्टेटस को न हलंदो, दहशतगर्दनि जा सहूलियतकार सख़्त ऑपरेशन लाइ तयार थी वञनि। ख़ारजियुनि खे रियासत जे हवाले कयो वञे। जेकॾहिं हर मसइले जो हल ॻाल्हियूं हुजनि हा त का बि जंग न लॻे हा। KPK में हिकु मनसूबे तहत दहशतगर्दनि खे पनाह ॾिनी वई। कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त ज़ाती मुफ़ादनि लाइ KPK जे अवाम जो सौदो करे। गवर्नर जे गैप जे करे फौजी जवान ऐं शहरी कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त भारत पाकिस्तान अंदर दहशतगर्दी लाइ अफगानिस्तान जी सरज़मीन इस्तेमाल करे रहियो आहे। अफगानिस्तान में दहशतगर्दनि जूं पनाह गाहूं आहिनि। अमेरिका जा छॾियल हथियार दहशतगर्दी में इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाक फौज दहशतगर्दी जी मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। KPK अंदर रोज़ानी 40 इंटेलिजेंस बेस ऑपरेशन कया पिया वञनि। हलंदड़ 10,115 ऑपरेशन कया विया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 272 फौजी जवान, 140 पुलिस एहलकार ऐं 165 शहरी शहीद थिया आहिनि। दहशतगर्दी में इज़ाफ़े जो सबबु नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण आहे। KPK जा गैरतमंद माण्हू दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। गॾिजी दहशतगर्दी जे नासूर खे पाड़ खां पटे उछलाईंदासीं।